नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कोट डिजी में खबर ॾींदा हलूं। कोट डिजी तालके जे ॻोठ इरशाद खान गोपांग में गोपांग बिरादरी जे माण्हुनि जी अहम गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में बिरादरी जे नेक मर्दनि जी मुतफ़िक़े राय सां नौजवान बहादुर अॻवान कोट बंगलो शहर जो कारोबारी शख्सियत ज़हीर हुसैन गोपांग के ॻोठ इरशाद गोपांग जे चङे मुड़सी जी पग बदिराई वई। ॻोठ जे चङनि हाजी अजीज़ खान, मीर मोहम्मद, ज़मीर हुसैन, दिलबर खान, हाजी गुलजार, नवाब खान ऐं ॿियनि पारां खेसि गुलनि जा हार पाराईंदे संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। ज़हीर हुसैन गोपांग मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त खैरपुर ज़िले समेत कोट डिजी में असांजे बिरादरी जी वॾी अक्सरियत है, पर असांजे ॻोठनि में तइलीमी इदारा कोन्हे, सिहत जूं के बि सहूलतूं कोन्हे। इंशाअल्लाह आऊं पंहिंजी बिरादरी जे नौजवाननि सां गॾिजी बुज़ुर्गनि ऐं इलाइक़े वासियुनि जी ख़िदमत कंदो रहंदुसि। उन मौके ते उस्ताद खादिम हुसैन गोपांग, मखणू खान गोपांग, सिकंदर अली, दीदार अली, उस्ताद मोमिन अली, निबायो खान ऐं ॿिया साणंद गॾु हुआ। सभिनी आयल महिमाननि खे ॻोठाणनि तरफ़ां टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा ॾिना विया ऐं आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।